जी बिल्कुल नाज़रीन, गढ़ी हसन वेझो सिंध बलोचिस्तान के सरहदी संगम ते वाक़े ॻोठ प्यारो खोसो में मौजूद आहियूं। हिते जेकी आहे त बरसात ॿियनि इलाइक़नि जी आहे जेकी आहे त हिन ॻोठ या आसपास जे जेका वेझा ॻोठ आहिनि, ॻोठ वली मोहम्मद खोसो आहे, ॻोठ मोहम्मद पनाह खोसो आहे, ॻोठ मोहब्बत खान खोसो आहे, या जेके वेझड़ाई में ॻोठ आहिनि उहे सख़्तु मुतासिर थिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको पाणी जो सॼो जेको लहर आहे उहो हिन ॻोठ ते आहे। घरनि जे अंदरि पाणी दाख़िल थी वियो आहे, केतिरा ई घर ड्रही पट थिया आहिनि, पर चूंडियल नुमाइंदो या जेका त को बाला ऑफिसर हिन टाइम ताईं जेको आहे त हिननि ताईं न आहे पहुतो। हिते असांजी कुझु ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल्हि थी आहे त उन्हनि जो चवणु आहे त जेको शहर ॾांहुं वेंदड़ जेको ज़मीनी रस्तो आहे उहो मुकमिल तौर ते पाणी हेठि अची वियो आहे ऐं काफ़ी हंधनि ते जेकी आहे त रोडनि ऐं रस्तनि खे कट हया विया आहिनि, जंहिं सबबु उते जेकी आहे त 3 खां 4 फुट पाणी जमा थी वियो आहे। ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त 3 खां 4 किलोमीटर असीं जेकी आहे त पाणी में झागंदे सफ़र करे हिन ॻोठ में पंहिंजे मीडिया जे टीम सां गॾु हिते पहुता आहियूं। हिते जॾहिं असां ॻोठ में पहुतासीं त ॻोठाणनि असांखे ॿुधायो त हिते जेको आहे त असांजो राशन ख़तमु थी वियो आहे। मुख़्तियारकार ठुल हुजे या DC जैकबाद, उन्हनि सां बार बार जेके आहे त राब्ते करण जी कोशिशि कईसीं त असांखे जेको आहे त हिते रेस्क्यू कई वञे, हिते ॿेड़ियुनि जी ज़रूरत आहे, पर उन्हनि जेकी आहे त असांजी हिकु बि न ॿुधी। मुख़्तियारकार ठुल या DC जैकबाद उहो जेके आहे त कॉल अटेंड करण लाइ बि तयारु कोन्हे। ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी, MPA ठुल डॉक्टर सोराब सरकी ऐं DC जैकबाद उहे जेके आहे त कॉल सिर्फ़ु ठुल शहर में आया ऐं ठुल शहर जो ई उहे जेके आहे त महदूद मक़ामनि ते उन्हनि जेके आहे त दौरो कयो आहे, पर उहे जेके आहे त ख़ाली हथे वापसि हलिया विया आहिनि। को रेस्क्यू कोन्हे, का टीम कोन्हे, को इमदाद कोन्हे। जंहिं सभु हितां जा जेके ॻोठाणा आहिनि उहे बरसाती पाणी में फाथल आहिनि। जंहिं सभु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिननि ॻोठाणनि तरफ़ तवजो ॾिनो वञे, जेके आहे त हंगामी बुनियादनि ते हिते ॿेड़ियूं मोकिले रेस्क्यू कई वञे, हिन ॻोठाणनि खे जेको आहे त ॿाहिरि कढियो वञे। न त ही जेके ॻोठाणा आहिनि उहे बुखनि में पाह थी जेके आहे त मरी वेंदा ऐं जेके आहे त उन्हनि जो माल मताउ बि जेको आहे त मरी वियो आहे। हिते जेकी आहे त मलेरिया, गैस्ट्रो ऐं उनखां अलावा जेके आहे चमड़े जूं बीमारियूं बि जनम वठी रहियूं आहिनि। हिन तरफ़ फौरी तौर ते तवजो ॾेई हिननि ॻोठाणनि खे कंहिं महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल करायो वञे। जी।